GST ਦਾ ਬੈਨ BST GST ਦੇ ਫ੍ਰੀਜ਼ BST GST ਦੇ ਫ੍ਰੀਜ਼ BST वेटिंग कैंडिडेट्स दिलकश शहनादपुर जा असो मुतालबो जो मौजूदा जेका निगरान हुकूमत आई है उन असो चीफ मिनिस्टर साहब का इहो मुतालबो है एजुकेशन मिनिस्टर साहिबा जेका आयल आहे उन सां बि असांजो इहो मुतालबो है त BST ऐं GST ते जो फ्रीज लगायो वियो है ऐं बैन कोन्हे जॾहिं त इन खां पहिरीं जेको सो कोर्ट स्टे ऑर्डर वरितो BPS 5 खां 15 ते उन जे दौरान असांजे DO साहिबान उनखे ई जेको सो रेफरेंस नंबर ॾियाराए ऐं उन ते बैन हणी छॾियो हुयो। बिल्कुलु जेको सो असां खां नाजाइज़ी थी रही आहे जेका असांखे नामंज़ूर आहे। असांजे DO साहिबान ऐं असांजा PO साहिबान असांखे 8 महीननि खां मुसलसल असांखे आसरा ॾींदा पिया अचनि। उन खां पोइ चवनि पिया त 60 वेकेंसियूं असां ॾे हुयूं जेके मौजूदा वेकेंट हुयूं उहे असां तव्हांखे अॼु न सुभाणे ॾियूं था। उन्हनि जो दिलासो ॾेई रही हुआ बिल आख़िर उहा पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जेको सो उहो पंहिंजे वक़्तु पुॼाणी ते पुॼायो। निगरान मौजूदा हुकूमत जेका आहे उन सां असांजो इहो मुतालबो आहे त BST ऐं GST तां फिलफोर जेको सो बैन जेको आहे उहो ख़तमु कयो वञे ऐं असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असां तालुकी शहनादपुर जा वेटिंग कैंडिडेट आहियूं। जीअं त कोर्ट सगोरी ऐं इलेक्शन कमीशन BST GST ते का बि बैन न लॻाई आहे त का बि न जेको आहे सो BST ऐं GST ते बैन न लॻायो आहे। पर हिननि जेको आहे सो हथरादू हिकिड़ो नोटिफिकेशन कढी ऐं जेको आहे सो इहो लिखियो वियो आहे त बाबा जेको आहे BST GST प्रोसेस ते बि बैन आहे। पर अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। असांजो प्रोसेस हथ वठी रोकियो वियो आहे। छो रोकियो वियो आहे? असां हुन ख़िलाफ़ एहतजाज जी रैली कढी आहे। महिरबानी करे इहो जेको फ्रीज़ कयो वियो आहे इन खे डिफ्रीज़ कयो वञे। असांजो प्रोसेस 2021 खां स्टार्ट आहे। अॼु जो प्रोसेस कोन्हे को 2021 वारे प्रोसेस खे रोके हिननि खे जेको आहे सो असां छा सम्झूं त 2021 जे प्रोसेस खे छो थो रोकियो वञे। यार असांजे तालुके में अलाए केतिरा स्कूल बंदि पिया आहिनि। हीअ तइलीम जो मामिलो आहे ऐं अॼु जी ॻाल्हि कान्हे का। हींअर इंटरव्यू या वाइवास या टेस्ट वग़ैरह कोन पिया थियनि। हीअ पुराणा थियल आहिनि। असांजो प्रोसेस हलंदड़ आहे। असांखे जेको जी बाबा मेरा नाम उबैद खान है और ये एहतजाज वगैरह जो भी हो रहा है ये इसके बैन की अपना BST GST पे जो बैन लगा उसकी वजह से हुआ है। लेकिन इलेक्शन कमीशन ने इंश्योर कराया है कि जो काम पहले से चल रहा है जिनके इंटरव्यू और टेस्ट लिए जा चुके हैं उन पर बैन नहीं लगाया। इसके अलावा प्रमोशन और ट्रांसफ़र पर उन्होंने बैन लगाया है। इसके बावजूद ये अपना एजुकेशन सेक्रेटरी साहब ने इस पर कह दिया कि ये BST GST पे भी अपना बैन लगाया। तो सेक्रेटरी साहब ने भी पहले अपना आगे काफ़ी दफ़ा फेसबुक पर यूट्यूब पे आके वजाहत दी है कि मुझे मालूम है हम जिम्मेदार हैं। ये प्रोसेस बहुत स्लो चल रहा है। अपने ऑफिसर को एजुकेशन हो अपना DO का भी अपना दिया है कि इन्होंने सारा सिस्टम जो है ये बहुत स्लो चल रहा है। इसकी वजह से ये सारा ये डीलो हुआ है सारा काम। जिसमें हमारी क्या गलती है? हम तो IBA पास स्टेज वेटिंग कैंडिडेट से 40+, वो भी 40+ है। जो आपने पॉलिसी रखी है हम उस पर पूरे उतरे 40+ हैं, 40 वाले भी नहीं है। फिर भी हमारे साथ ये नामंजूरी हमारे साथ क्यों पता नहीं ज्यादा क्यों की जा रही है। तो हमारा यही मुतालबा है कि ये बैन हटाया जाए। और अरबाब अजीज़ो साहब के हम बहुत शुक्रगुजार हैं जो इन्होंने हमें जगाया। वरना हम तो अब बस हमने तो अपना हिम्मत हार दी थी कि अब कुछ भी नहीं होगा।